अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद शमीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदो सरदार दाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। डीआई खान में पुलिस ट्रेनिंग स्कूल ते हमलो कंदड़ 5 दहशतगर्द मारिजी विया। मुक़ाबले में 7 पुलिस एहलकार शहीद, 13 ज़ख़्मी। इलाइक़े अंदर क्लियरेंस ऑपरेशन मुकमल। पुलिस इख्तियारनि जो चवणु आहे त गुज़िरियल राति दहशतगर्दनि पुलिस ट्रेनिंग स्कूल मथां ख़ुदकुश हमलो कयो हो। हमले में 7 एहलकार शहीद थिया। 5 दहशतगर्दनि खे जहनम भीड़ो कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां पुलिस ट्रेनिंग सेंटर मथां दहशतगर्दनि जे हमले जी मज़म्मत। मोहसिन नक़वी चयो आहे त पुलिस एहलकारनि बहादुरी सां ख़ारजी दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कयो। अमरीकी सदर चीन मथां 100 सैकड़ो टैरिफ लॻाइण जो ऐलान करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त चीन मथां नओं टैरिफ नवंबर या उन खां बि अॻु में लागू थींदो। चीनी सदर सां मुलाक़ात मुलतवी नाहे कई। व्हाइट हाउस में ॻाल्हाईंदे सदर ट्रंप वधीक चयो आहे त विच ओभर जे दौरे दौरान मिस्र वेंदुसि ऐं इसराइल जी पार्लियामेंट खे ख़िताब बि कंदुसि। यरगमालिन जी वापसी सूमर जे ॾींहं खां शुरू थींदी। पाक भारत जंग समेत 8 जंगू रोकराए लखे माण्हुनि जूं जानियूं बचायूं। अमुन जो नोबेल इनाम न मिलण ते ॾुख पहुतो आहे। मज़हबी जमात जे एहतजाज सबब लाहौर ऐं इस्लामाबाद में रोड रस्ता बंद। वफ़ाक़ी गादी वारे शहर में एहतजाज खे रोकण लाइ सिक्योरिटी सख़्त। शहर जा दाख़िली रस्ता 3 ॾींहनि खां बंदि हुजण करे शहरी मुश्किलातनि जो शिकार। लाहौर में बि सिक्योरिटी सख़्त। सगिया ऐं रावी पुल कंटेनर रखी बंदि। लाहौर ऐं इस्लामाबाद मोटरवे बि हर क़िस्म जी ट्रैफ़िक लाइ बंदि। ऑरेंज लाइन ट्रेन सर्विस मुअतल। पंजाब ऐं केपीके खे मिलाईंदड़ जीटी रोड खे बि ट्रालर ऐं कंटेनर लॻाए बंदि कयो वियो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त पीटीआई बानी ऐं उन जी जमायत दहशतगर्दनि जे हर फॉरम ते हामी रही आहे। पाक फ़ौज जे आफ़ीसरनि ऐं जवाननि दहशतगर्दी जो बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। कुझु माण्हू केपीके में अमुन जे क़याम में रुकावट आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर इतलात अता तारड़ चयो त तहरीक इंतशार वाहिद जमायत आहे जंहिंखे शहीदनि जूं कुर्बानियूं ऐं मुल्की सालमियत सां को वास्तो न आहे। तहरीक इंतशार जो सिर्फ़ उन ॻाल्हि सां वास्तो आहे त केपीके में कहिड़ी तरह तक़सीम पैदा करे हालतूं कीअं ख़राब कयूं वञनि ऐं दहशतगर्दनि खे कीअं पनाहगाहूं फराहम कजनि। पाकिस्तानी वाहिद क़ौम आहे जंहिं जे ॿारनि बि दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। नाने वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब अमेरिका जे दौरे ते रवानो। IMF ऐं वर्ल्ड बैंक जे इजलासनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। नाने वारो वज़ीर आलमी बैंक जे सदर अजय बंगा ऐं IMF जी MD क्रिस्टीना जॉर्जिवा सां मुलाक़ात कंदो। मोहम्मद औरंगज़ेब दौरे दौरान चीन, बर्तानिया, सऊदी अरब ऐं तुर्किया जे हममनसबनि सां पिणु मुलाक़ात कंदो। उमेरोबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी कार्रवाई 25 अक्टूबर ताईं मुलतवी। दादू जी क्रिमिनल मॉडल ट्रायल कोर्ट में ॿुधणी। उमेरोबाब, सरदार चांडियो, बुरहान चांडियो ऐं ॿिया पेश। जवाबदार धुर जे शाहिद MNA रसूल बख्श चांडियो खां आॾी पुछा मुकमल। ॿिए शाहिद MPA मुमताज़ चांडियो खां अॻु में आॾी पुछा थी चुकी। ईंदड़ ॿुधणी ते वकीलनि जी जरा मुकमल थियण बाद अदालत तरफ़ां फ़ैसिलो ॿुधाइण जो इम्कान। पेशी बाद उमेरोबाब चांडियो अदालती अहाते में शुक्राने जो सजदो ॾिनो। मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेरोबाब चांडियो चयो आहे त बुरहान चांडियो बयानु ॾिनो हो त वाक़े वारे ॾींहुं हू जलसे में हो, पर हुन जेके शाहिद पेश कया उन्हनि जो चवणु आहे त उन तारीख़ ते को बि जलसो न हो। MPA सरदार ख़ान चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अॼु असांजे शाहिद खां आॾी पुछा थी आहे। वधीक उमेरोबाब खां पुछा कयो जेका चवंदी आहे त फिलाणो कूड़ो आहे। जज साहब शाहिद उमेरोबाब चांडियो खे ॿुधाईंदो आहे, असांखे नाहे ॿुधाईंदो। मलीर में उस्तादनि जी बदिलियुनि सबब गडाब जे 25 स्कूलनि खे ताला लॻी विया। ॻोठ रोहो ख़ासकेली, मेहन बेकक, हाजी शेर मोहम्मद ऐं जियो बंदेजो ॻोठ जा स्कूल बंदि। रज़ा मोहम्मद बेकक, अली बेकक, हुसैन बेकक ऐं हाजी दोदो बेकक ॻोठ जे स्कूलनि खे ताला। सवे ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते। वालिदैन तालीम खाते जे आफ़ीसरनि जे आफ़ीस जा चकर काटण ते मजबूर। सूबाई वज़ीर ऐं ॿियनि खां नोटिस वठी जल्द बंदि पियल स्कूल खोलाइण जो मुतालबो। उबावड़ो वेझो जवाबदारनि औरत खे गोली हणी क़त्ल करे छॾियो। माचको जे कचे वारे इलाइक़े में फायरिंग में औरत बाग कोश मारिजी वई। वारसनि पारां सीलरा धुर मथां क़त्ल जा इल्ज़ाम। इलाइक़े अंदरि औरत खे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जा चोबोल। कश्मीर में धाड़ेलनि भुंग न मिलण ते पंजाब वासी मुग़वी खे क़त्ल करे छॾियो। इसरार दमदमा वटां बोरी बंद लाश हथ। गुजरांवाला वासी बशीर अहमद तौर सुञाणप। ज़रनि मूजिब गुजरांवाला वासी खे धाड़ेलनि कुझु ॾींहं अॻु अगवा कयो हो। भुंग जी रक़म न मिलण ते तशदुद करे खेसि क़त्ल करे छॾियो।
पीरवसण वेझो तामीराती कम दौरान भित किरण सबब 3 पोरियत दबजी फौत। गोठ कोरकी हाजाना में जगह जी तामीराती कम कंदड़ ओचितो भित मजदूरन मथा किरी पई। शानवाज बुर्दी, रबनवाज बुर्दी ऐं इकबाल बुर्दी दबजी फौत। जगह मालिक गुलाम अली हाजानो ऐं ॿिया ज़ख्मी। जामशोरो पुलिस हथा मुक़ाबले में मारिजी वियल 4 ॾुहारनि मथां 5 धार केस दाख़िल। गुज़िरियल ॾींहुं कराची में नौजवान के कतल ऐं कार फुर करे फरार थियल ॾुहारी जामशोरो वेझो मुक़ाबले में मारिजी विया हुआ। मारिजी वियल मुबैना ॾुहारनि जे अली हैदर उर्फ़ हैदरू, मेहताब उर्फ़ अब्दुल रसूल, अब्दुल रहमान ऐं नौमान तौर सुञाणप। संदन कब्ज़े मां 1 राइफल, 3 टीटी पिस्टल ऐं कराची मां फुर कयल कार हथ। पुलिस जवाबदारनि मथां मुक़ाबले जो 1 केस ऐं हथियार रखण जा 4 केस दाख़िल करे छॾिया। हथियार बंद फौरन हथां क़तल थियल मक़तूल अदनान मक्सी जी कराची जे सचल ॻोठ में तदफ़ीन। जनाज़े निमाज़ में PPMPA नादिर मक्सी ऐं इलाइक़े वासियुनि जी वॾे अंग में शिरकत।